नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त इस्लामाबाद में मुनक़द NCOC जे इजलास में कोरोना जे सॼे मुल्क में तेज़ी सां पखिड़ ते गिणती जो इज़हार कयो वियो आहे। वबा ते काबू करण जे लाइ 5 अप्रैल खां शादी जी तक़रीब ते इंडोर आउटडोर मुकमल पाबंदी लागू करण जो फ़ैसिलो कयो वियो। कोरोना जी टीं लहर सबबि सभिनी खां वधीक पखिड़ वारे इलाइक़नि में 29 मार्च खां लॉकडाउन, जॾहिं त 5 मार्च खां सॼे मुल्क जे अंदरूनी ऐं आउटडोर तक़रीबनि ते पाबंदी लॻाई वई आहे। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी सदर हेठि इजलास में SOP ते अमल करण जे लाइ हिकमत अमली बि तय कई वई। ॿिए तरफ़ कोरोना जी सूरत हाल ते रोज़ानी सूरत हाल ख़राब थियण सबबि पंजाब हुकूमत सॼे सूबे में लॉकडाउन जो इशारो ॾिनो आहे। लाहौर जे वधीक 27 ऐं फैसलाबाद जे 19 इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन लागू कयो वियो। होॾां कोरोना SOP जी भनकड़ी ते इख्तियार एक्शन वठनि मास्क न पाइण ते लाहौर में पहिरियों केस दाख़िल कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।